हाँ त चवां थी इन दीनो निभागे जी पचारे छॾियो तव्हां इन सां संग कोन वठी सघंदव। छो न वठंदासीं? अहिड़ो वठंदासीं जो दुनिया यादि कंदी। सुंदर यार तुझी चटियूं मूंखे पिनाए छॾींदी। रोज़ रोज़ कंहिं न कंहिं सां विढ़ियो बिठो आहीं। हाणे दीनूअ सां वेड़ करणी आहे बाबा। घर में कीड़ी चोरी खणंदोमांसि पोइ ख़बर पवंदसि। बस हाणे बस संग तव्हांखे कोन मिलंदो। मां त चवांव थी चटीअ में दीनो खां ज़मीन वठो। ज़मीन वठंदोसि पुट तोखे का सुहिणी छोकिरी ॾिसी परणाईंदसि। सारा मुड़ुस न ॻाल्हाइण छॾींदा इहा बि अहिड़ी ॻाल्हि न कजांइ। बाबा मां सोचे छॾियो आहे बसि शायदि वठी ऐं मुला खे वठी सिधो दीनूअ जे घर में घिड़ी निकाह कंदोमांसि ऐं उतां खणी ईंदुमि सुराण खे। ठीकु आहे पुटु इहो ई सही आहे। इन को सवादो को हल ई न आहे।